Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिन टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आउं अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। असांजो जेको प्रोग्राम सिहत जी बुनियादी सहूलत मुताबिक़ आहे ऐं उन मूजिबि आहे, छो जो सिहत जी सहूलत इंसान जी सभ खां बहितर सहूलत हुजे। छो जो चवंदा आहिनि त सिहत आहे त सभु कुझु आहे, जेकॾहिं सिहत नाहे त पोइ सभई नेमतूं ॼणो उन से हिकिड़े बीमारी जे साम्हूं का अहमियत नथियूं रखनि। सिहत जी सहूलत ॾियणु सरकार जी ज़िमेदारी हुजे थी, जेका बाद में बि सिहत जी सहूलत ॾियण जे लाइ 1914 में इमारत ठाराई वई, जेकबाबाद जी सिविल अस्पताल जी, जेका DHQ हॉस्पिटल आहे। उहा हॉस्पिटल माज़ीअ में हिकिड़ो वॾो नालो रखंदी हुई ऐं उन अस्पताल जे एतिरी हद ताणी अफ़ादियत हूंदी हुई जो न सिर्फ़ु जेकबाबाद ज़िलो, पर जेका बलोचिस्तान, जेके लोअर बलोचिस्तान जो ज़िलो नसीराबाद डिवीज़न आहे, उनखे बि केटर कंदी हुई हीअ अस्पताल। पर बदकिस्मतीअ सां उन अस्पताल खे हथु वठी एतिरो तबाह कयो वियो जो उहा अस्पताल हाणे सिविल अस्पताल न, ॼण त हिकिड़ी मामूली डिस्पेंसरी जहिड़ी उनजी वञी हैसियत रही आहे। उते 250 खां वधीक डॉक्टर मुक़ररु आहिनि, पैरामेडिक्स जो अमलो मुक़ररु आहे, जाम सारी करोड़ रुपयनि जी बजट आहे, पर अफ़सोस उन जी डिलीवरेंस ज़ीरो आहे, लॻभॻि ज़ीरो ई जेकॾहिं चइजे त तॾहिं बि ग़लति न हूंदो। छो जो राति जो 11 बजे खां पोइ उहा अस्पताल जी एमरजेंसी बि फ़ाल नाहे हूंदी, उते को डॉक्टर ई न हूंदो आहे, न को पैरामेडिक्स जो माण्हू हूंदो आहे। जेकॾहिं हूंदो आहे त हिकिड़ो ई पैरामेडिक जो माण्हू हूंदो आहे डिस्पेंसर लेवल जो, उहो ई माण्हुनि जी भींग कंदो आहे। जेको प्राइवेट सेंटर ते जेकॾहिं को ग़रीब माण्हू वञे त उनखे शायदि उते बि इलाजु सस्तो पवे, एतिरो महांगो इलाजु पवंदो आहे उनखे सरकारी अस्पताल में। सिविल अस्पताल में सरकारी दवाऊं ॼणो त न मिलण जे बराबरि आहिनि ऐं उतां जी जेका मेडिसन जी परचेसिंग वारो उहा बजट आहे, उहा किथे ख़र्च थींदी आहे, कीअं ख़र्च थींदी आहे, का ख़बर कोन्हे। ऐं हिते हिकिड़ी माफ़ियाऊं जेके आहिनि उहे सरगर्म आहिनि, जेके अस्पताल खे हथु वठी बर्बादु करे रहियूं आहिनि। तमामु वॾी ज़बरदस्त अस्पताल जंहिंमें रहाइशी कॉलोनी पैरामेडिक्स जे लाइ अलॻि आहे ऐं डॉक्टर्स जा बेंगलोज़ अलॻि आहिनि। इलाही सारी एराज़ी ते हीअ हॉस्पिटल आहे ऐं जेका माज़ी में उनजी इंतिहाई हिकिड़ी अफ़ादियत हूंदी, उहा हाणे न रही आहे। इन हवाले सां अॼु ॻाल्हाइण जे लाइ असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे। समाजी अॻुवान आहिनि ऐं मुतहरिक किरदारु आहिनि हिन माशरे जो, अब्दुल्लाही सुमरो साहबु। उन सां गॾु यंग डॉक्टर्स एसोसिएशन डिस्ट्रिक्ट जेकोबाद जा सदर आहिनि हसन रज़ा खोसो साहबु, उहे असां सां अॼु स्टूडियो में मौजूदु आहिनि। उन पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हाईंदे कोशिशि कंदासीं त सिविल अस्पताल जी मौजूदा पोज़ीशन ऐं उन में बहितरी आणण जे लाइ कीअं बहितरी आणे सघिजे थी, उन ते ॻाल्हि ॿोल करे सघिजे। साईं तव्हांखे भलीकार प्रोग्राम में। अब्दुल्लाही साहबु, माज़ी में सिविल अस्पताल जेकबाद हिकिड़ो ज़बरदस्त इदारो हो सिहत वारो। हिते तमामु सुठा डॉक्टर रहंदा हुआ। इन खां विच अरसे में त हिकिड़ो डायलिसिस सेंटर बि खुलियो हुयो, उन जी उहो ख़तमु थी वियो। परियां हिकिड़ो जेको दिलि वारो शोबो खुलियो हो, उहा इमारत ख़तमु थी वई, उहो शोबो ख़तमु थी वियो। हाणे अस्पताल में हिकिड़ो मरीज़ जेको आहे उहो बि एडमिट नज़र नथो अचे। एॾी सारी वॾी अस्पताल, उन जी पोज़ीशन डिस्पेंसरी जहिड़ी थी वई आहे। उनजा कारण कहिड़ा? साईं, हक़ीक़त इहा आहे त 1954 में जॾहिं असांजो मुल्क आज़ादु थियो त कुझु ई सालनि खां बाद, छाकाणि जो मुल्क जे आज़ादु थियण खां पोइ असां वटि मां सम्झां थो वसाइल एतिरा न हुया, पर उन वक़्त जे हुकूमत खे सलाम आहे, जन न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट जैकबाबाद में पर पाकिस्तान जे अंदरि जेको आहे हुननि हिकु हेल्थ ऐं ॿियो एजुकेशन उन्हनि खे प्रायोरिटी ॾिनी। छाकाणि जो जेकॾहिं हेल्थ हूंदी, माण्हू सिहतमंद हूंदो त मुल्क जो जेको दुश्मन आहे, मुल्क जो जेको मुख़ालिफ़ आहे, उन्हनि सां बि मुआदो अटकाए सघंदो ऐं उनखां अलावा मुल्क जी तरक़ी में हिकिड़ो सुठो किरदारु अदा करे सघंदो। 1954 में तामीर थींदड़ अस्पताल 160 बेडेड ते, जंहिंमें हर डिपार्टमेंट बाक़ाइदा फंक्शनिंग हुयो ऐं उन्हनि में बाक़ाइदा जेके आहिनि पंहिंजो ऑपरेशन्स वग़ैरह थींदियूं। पर जेकॾहिं मां इहा ॻाल्हि कयां त उहा को ग़लति न हूंदी, त उन वक़्तु असांजा ऑनरेबल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज
ऐं ऑनरेबल डिप्टी कमिश्नर या असांजे जेके बेस सां तालुक़ु रखंदड़ असांजा ओसी साहिबान हुया या असांजा बेस कमांडर हुया, उन्हनि सभिनी जूं फैमिलियूं या असां वटि जेके सादात घराणो आहे उहे सभु हितां इलाजु कराईंदा। एतिरे ताईं जो असांजी सिविल अस्पताल में पेइंग वार्ड हूंदा। पेइंग वार्ड इन करे हूंदो त अगरि जेकॾहिं को परदेदार आहे त उहो भले सिविल अस्पताल मां इलाज जी सहूलियतूं वठे सरकारी सतह ते, पर हिकिड़ी मिनिमम चार्जिस हूंदी ताकी उनखे पर्दो हिकिड़ी अलॻि फैसिलिटी एड कयो वेंदो। माना असां वटि जेके आहिनि बाक़ाइदा लैंडलॉर्ड जेके अॼु जेके असांजे जेके आहिनि जैकाबाद खां ॿाहिरि वञी करे जेके आहिनि निजी हॉस्पिटल्स जेके नाले वारियूं आहिनि उते लखें रुपया ॾेई करे इलाजु कराइनि था, उहे सभु इन अस्पताल में जेके आहिनि इलाजु कराईंदा। ऐं तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त असां वटि जेको कार्डिक जे हवाले सां जेको आहे पहिरियां हिते असां वटि डॉक्टर अमरलाल खत्री, जेकॾहिं उनजी ॻाल्हि न कयूं त इहा बि नाइंसाफ़ी थींदी। उन शख़्स जेको आहे सभ खां पहिरियां स्टार्ट कयो हिकिड़ो वार्ड हुन मेंटेन कयो। पोइ जेके हिते साहिब हैसियत माण्हू हुया या जेके असां वटि मेडिकल रेप जेके मल्टीनेशनल ऐं नेशनल कंपनीज़ हुयूं, उन्हनि खे रिक्वेस्ट कंदा हुआ त बाबा हितां जो माण्हू ग़रीब आहे, हितां जो माण्हू जेको आहे इलाजु नथो कराए सघे ऐं असां वटि सहूलियतूं न आहिनि, तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां ॾींदो त कारे ख़ैरु आहे। ऐं तव्हां जूं कंपनियूं बि जेके आहिनि माशाअल्लाह जेके आहिनि त मुल्क लेवल ते इंटरनेशनल लेवल जूं कंपनियूं आहिनि, पोइ उन्हनि जी साखार सां उन्हनि हिकिड़ो जेको आहे 8 बेडेड जेको आहे हिकिड़ो रूम, त मां ईअं सम्झां थो उन वक़्तु जो उहो रूम ईअं हूंदो त असांजे जेकॾहिं कंहिं पेशेंट खे अगरि का हार्ट जी तकलीफ़ थिए थी त उनखे प्राइवेट हॉस्पिटल खणी वञण जी बि ज़रूरत न पवंदी। उन खां पोइ ईअं थियो त असांखे जेको आहे बाक़ाइदा बिल्डिंग अलॻि सेपरेट जेको आहे सिविल हॉस्पिटल खे जेको आहे पंहिंजो मिली गवर्नमेंट पारां, उहा फंक्शनिंग थी, उहे वार्ड वग़ैरह थिया। पर अॼु जेका तव्हां ॻाल्हि कयो था त अॼु जेका उहा हेडक्वार्टर हॉस्पिटल जेका न सिर्फ़ु असांजे गड़ी खेरे थुल जैकबाबाद डिस्ट्रिक्ट के 10 लखनि जी आबादी के, छो जो 1954 में तामीर थी, तो उन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में जेकी पहिरीं सेंसस थी इमारत 1954 हाँ 1900, छाकाणि जो 47 में मुल्क आज़ादु थियो, 1954 में असांखे इहा इमारत मिली। त 1951 में पहिरीं सेंसस थी, मुल्क आज़ादु थियण खां पोइ पहिरीं सेंसस थी। त असां उन सेंसस खे ॾिसूं त पोइ वरी उनको पोइ 72 में थी, पोइ 10 साल 12 साल खां पोइ थींदी आई। त उन वक़्तु 2 लख जे अंदरि आबादी हुई असांजी। हिन वक़्तु असांजी 10 लख खां वधीक आबादी आहे। इहा ई हॉस्पिटल जेका आहे को वक़्तु हूंदो त हिते असांखे बेड न मिलंदी ऐं जेके बाक़ाइदा साहिब हैसियत माण्हू हूंदा या मिडिल क्लास हूंदो, लोअर मिडिल क्लास हूंदो, उहे सिफ़ारिश कराइण ते मजबूर हूंदा त साईं तव्हां MS खे महिरबानी करे रिक्वेस्ट कयो, सर्जन खे रिक्वेस्ट कयो, कंहिं स्पेशलिस्ट गाइनाकोलॉजिस्ट जेका आहे उनखे रिक्वेस्ट कयो त असांखे जेका हिते बेड मिले। उहे माण्हू वेट कंदा, हिते इलाजु थींदो ऐं कंहिंखां को चार्जिस वग़ैरह न हूंदी, कंहिंखे का तकलीफ़ न हूंदी। मुल्क तरक़ी करे पियो, मुल्क आसमान जी बुलंदियुनि ॾे वञे पियो। मूंखे हैरत आहे अॼु त ईअं थियणु घुरिजे त 10 लख खां वधीक आबादी आहे। बलोचिस्तान जेको असांजो जैकाबाद सिंध ऐं बलोचिस्तान जे संगम ते आहे। जैकबाबाद जे अंदरि जेको आहे बलोचिस्तान जी तव्हां पाण ॻाल्हि करे वियो पंहिंजे इंट्रो में, त नसीराबाद ताईं असांजो माण्हू जेको आहे जीअं डेराला यार आहे, सोबतपुर आहे या डेरा मुराद जमाली आहे, इहे सभु माण्हू असांजा जेके मावरूं भेनरियूं असांजियूं न्याणियूं असांजा भाइर असांजा बुज़ुर्ग इन अस्पताल मां इलाजु कराईंदा हुया ऐं कराइण अॼु बि अचनि था। पर अॼु इहो आहे त उते इलाजु त परे जी जाइ ते आहे। तव्हां वञो कंहिं बि तव्हांखे वार्ड में का जेको पेशेंट न मिलंदो। सभु जा सभु डिपार्टमेंट जेके आहिनि उहे गैर फ़ाल कया विया आहिनि। जेका मेजर असांजी OT आहे उन ते अलीगढ़ वारो तालो लॻल आहे। तव्हां ॾिसंदो तव्हां हैरान थींदो, हेडक्वार्टर हॉस्पिटल जंहिंखे अपग्रेड थियणु घुरिजे, बजाए इन जे तव्हां उनखे अलीगढ़ जा ताला हणी छॾिया, सॼी अस्पताल खे गैर फ़ाल करे छॾियो, सभु डिपार्टमेंट गैर फ़ाल करे छॾिया। इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे मौजूदा हुकूमत जे लाइ, छाकाणि जो जेका हीअ हुकूमत आहे उहा ज़ाहिर आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी आहे। पर इहो त सभु कुझु आहे, बर्बाद आहे। तव्हांजे नज़र में इहो इन जो ज़िमेदार केरु आहे? इन जो ज़िमेदार मां इहो चवंदुमि हिकु समाजी वर्कर जी हैसियत सां त असांजा मुंतख़िब नुमाइंदा, उहे भल PTI जा हुजनि, भल पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़, या इन खां पहिरियां बि जेका नवाज़ लीग, तव्हां बि हितां माण्हुनि कॉन्टेस्ट कयो ऐं असांजे Q जी टिकट ते बि हितां जे माण्हुनि कॉन्टेस्ट कयो, वॾियुनि वॾियुनि उहिदनि ते रहिया, सुठनि सुठनि उहिदनि ते रहिया। पर अॼु जेकॾहिं अस्पताल गैर फ़ाल आहे ऐं अॼु उते जेके माण्हू जेके ग़रीब मिसकीन वञनि पिया, जिन खे जेको आहे 2 वक़्तनि जी मानीअ जे लाइ पैसा न आहिनि, अॼु बि मां इहे तव्हांजे चैनल जे तवसुल सां हितां जे सियासतदाननि खे इहो बाक़ाइदा चैलेंज सां चवां थो, केतिरा ई घर आहिनि जन वटि डॉक्टरनि जी 500 रुपयो फीस न आहे, सिविल अस्पताल वञनि था, हुते कोई डॉक्टर मिले कोन थो, इलाजु थिए कोन पियो। OPD जी ॻाल्हि थो कयां, इंडोर जी ॻाल्हि नथो कयां, इंडोर त तमामु परे जी ॻाल्हि आहे। त उन वटि पैसा न आहिनि, पोइ छा था कनि त कंहिं मेडिकल स्टोर ते वञी करे उनखे पंहिंजी तकलीफ़ ॿुधाइनि था, असांखे असांजे ॿारनि खे असांजी फैमिली खे हीअ तकलीफ़ आहे, महिरबानी करे का असांखे मेडिसिन ॾियो। छो जे वटि 500 रुपया न आहिनि, उहो प्राइवेट हॉस्पिटल में मां माज़रत सां चवंदुमि
कल्ह हिकिड़ो वक़्तु हुयो इहे ई डॉक्टर जेके सैम्पलिंग वग़ैरह ईंदी ॿियो टियों ग़रीबनि खे ॾींदा ग़रीबनि जो इलाजु कंदा अॼु बि सुठा डॉक्टर हिते मौजूदु आहिनि पर जेका मेजॉरिटी असांजे डॉक्टरनि जी आहे जेके प्राइवेट सेक्टर जेके असांजा आहिनि इहे मां सम्झां थो माज़रत सां कोस घर बणिजी विया आहिनि ग़रीब हुते बि कुंहिंजे थो पियो हिते बि ग़रीब जो इलाजु नथो थिए हक़ीक़त इहा आहे त हीअ जेका मौजूदा पार्टी आहे हिननि जी जेका क़यादत थी न शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा हुननि सिर्फ़ु ख़िदमत न कई हुननि ग्रास रूट लेवल जी ॻाल्हि न कई उतां उन्हनि हारी नारी मिसकिन जी ॻाल्हि न कई हुननि साबित करे ॾेखारियो त असां जेकॾहिं लीडर आहियूं त तव्हां सां मोहबत कंदड़ आहियूं तव्हांजे इशूज़ खे हल कंदड़ आहियूं ऐं तव्हांजा जेके मसइला आहिनि इन्हनि खां न सिर्फ़ु असां बाख़बर आहियूं पर असां इन खे हल कराइण जी बि पूरी कोशिशि कयूं था पर हक़ीक़त इहा आहे त हुननि कोशिशि त पंहिंजी जाइ ते कई पर पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई करे जेको हुननि कॾहिं कंप्रोमाइज़ न कयो उहा पार्टी आहे ऐं उन पार्टीअ में जेकॾहिं सिविल अस्पताल बजाए अपग्रेडेशन वञण जे उनखे ताला था लॻनि त मां सम्झां थो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी उनखे पाण खे ताला था लॻनि। डॉक्टर हसन रज़ा साहब तव्हां यंग डॉक्टर्स एसोसिएशन जा प्रेसिडेंट आहियो डिस्ट्रिक्ट जा तव्हांजी पंहिंजी पोस्टिंग बि सिविल अस्पताल में आहे? मुंहिंजी हाणे जेको आहे ट्रांसफ़र थी आहे पर इन खां अॻु में तव्हां रहिया हुआ हिते? जी हा बिल्कुलु। सिविल अस्पताल जी जेका अब्दुल्लाही साहब ॻाल्हि कई इहा वाक़ई अहिड़ी हालत आहे या बहितर आहे? अब्दुल्लाही साहब त मुकमल तारुफ़ करायो 1954 खां वठी जेकी सुरताल हुई त असांजी जेकी सिविल हॉस्पिटल आहे उहा हलंदड़ अस्पताल हुई सर्जरियूं थींदियूं हुयूं गाइनी वार्ड हलंदो हुयो पैथोलॉजी वार्ड हलंदो हुयो फेब्रुअरी ताईं जेको आहे असांजा सर्जरी जी ओटियूं थींदियूं हुयूं सीज़रन सेक्शन थींदा हुया पोइ फेब्रुअरी खां पोइ जेको आहे जिम्स जी इंतज़ामिया तब्दील थी सिविल जी कार्डियो बि एक्टिव हुई सम्झो त अहिड़े तरीक़े सां छा थियो त हिननि सर्जन असांजा जेके आहिनि जिम्स हॉस्पिटल मोकिले छॾिया जॾहिं सर्जन ई न हूंदो त ओटी कीअं हलंदी हाणे बि त 66 डॉक्टरनि जी पोस्टिंग आहे। हा 66 डॉक्टरनि जी आहे पर असल ॻाल्हि इहा आहे त उन शोबे जा जॾहिं माहिर डॉक्टर तव्हां खणी करे ॿिए कंहिं अस्पताल में या ॿिए कंहिं मोकिलंदो त हॉस्पिटल बग़ैर डॉक्टरनि जे त न हलंदी सारी ॻाल्हि आहे। हाणे जेके 66 जन जी मुक़ररी आहे उहे ड्यूटियूं कनि था? हा ड्यूटी कंदा आहिनि। पोइ किथे हूंदा आहिनि अस्पताल में त नज़र न हाणे साईं असांजा तक़रीबन जेके यंग डॉक्टर्स आहिनि उहे एमरजेंसी संभालींदा आहिनि ठीकु आहे एमरजेंसी माज़ी में खणी माना 22 डॉक्टर जेकॾहिं शिफ्ट वाइज़ 3 शिफ्टां बि कयूं हा त 22 डॉक्टर पर शिफ्ट में हुजनि न? बिल्कुलु ईअं हुजणु खपे न हिते त 5 बि न हूंदा आहिनि। इहो साईं कुझु इंतिज़ामी मसइलो आहे उहो इंतिज़ामी वारा तव्हांखे जेको आहे बहितर जवाबु ॾेई सघनि था पिया। अच्छा त बाक़ी जेकॾहिं सिविल हॉस्पिटल जी बहितरी जी ॻाल्हि कजे बीइंग यंग डॉक्टर एसोसिएशन जो नुमाइंदो सदर तौरु त मां जेकॾहिं ॻाल्हि कयां त असां जेकी फ़िलहाल आहिनि मिसाल तौरु सर्जरी या डिपार्टमेंट आहे ENT डिपार्टमेंट आहे आई डिपार्टमेंट आहे ऑप्स एंड गाइनी आहे असांजी इहा कोशिशि आहे त उन जे हल जे लाइ कोशिशूं कजनि जीअं असां कुझु डॉक्टर जेको आहे सिविल में वापसि आणे सघूं जेके शोबा असांजा बंदि आहिनि उहे असां खोलाए सघूं पोइ उन लाइ YD जे तरफ़ां असां कुझु सजेशन तयारु कयूंसीं उनमें कुझु हुयूं लॉन्ग टर्म पॉलिसी ऐं शॉर्ट टर्म पॉलिसी। शॉर्ट टर्म में असांजी जेको आहे मीटिंग्स थियूं DC साहब सां मीटिंग थी DC साहब बहितर ताउन कयो असां सां उनखां अलावा MP साहब सां मीटिंग थी ॿियनि नुमाइंदनि सां बि असांजो कोशिशि आहे त उन्हनि जो ख़िदमतूं ऐं उन्हनि जो जेको ताउन हासिलु करे सघिजे। हाणे शॉर्ट टर्म में असां इहो कयोसीं त सिस्टम वाइज़ असां इहो सोचियोसीं त बाबा जेके जिम्स में जेको आहे सर्जन कमु करनि था पिया इहे बेसिकली सिविल जा सर्जन हुया हाणे छो न त हिकिड़ो सर्जन 3 ॾींहंनि जे लाइ सिविल में आणिजे ऐं सिविल जी OT खे फंक्शनल कजे। अहिड़े तरीक़े सां जनरल फिज़िशियन जेको आहे उहो असांजो सिविल जो ई आहे ऐं उहो जिम्स में कमु करे थो। असां इहो जेको आहे सजेशन रखीसीं त बाबा हिकिड़ो जेको आहे 3 ॾींहं जेको आहे जिम्स जो फिज़िशियन मतिलबु जेको सिविल में ऑलरेडी हुयो उहो वापसि सिविल आणिजे ऐं 3 ॾींहं हुते कमु करे। हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम बेसिकली सिविल हॉस्पिटल जो प्रोग्राम हुयो उहो बि असांखे सिविल खे वापसि ॾिनो वञे उहो हाणे कंहिं वटि आहे? DHO साइड ते आहे? DHO साइड ते आहे। अच्छा हा असांजी ख़्वाहिश आहे त ऑर्थोपेडिक सर्जन जेको आहे जेको जिम्स में सिविल अस्पताल त PD नथी हलाए सघे त बाक़ी प्रोग्राम काथूं हलाई? साईं जेकॾहिं ॾिसो न मां पहिरां बि इहो अर्ज़ु रखियमि त जेकॾहिं शोबे जा माहिर डॉक्टर हूंदा त जेको आहे डॉक्टर त हाणे बि 66 डॉक्टर आहिनि न पर ड्यूटियूं नथा कनि न। असल मसइलो इहो आहे साईं जेकॾहिं उहे एमओज़ आहिनि एमओज़ खां जेको आहे एमरजेंसी ड्यूटी वरिती वञे थी पई MLCs करायूं वञनि थियूं पियूं मेडिकल ऑफिसर्स खां OPD इंडोर इन सां फंक्शनल करे सघिजे थो न? बिल्कुलु करे सघिजे थो। ठीकु आहे सर्जरी पंहिंजो जेकॾहिं सर्जन न आहिनि त बा हिते का ऑपरेशन न थींदो का सर्जिकल माहौल न हूंदो बाक़ी त उनखे फाल करे हाणे मां तव्हांखे थोरो डिटेल में सम्झायां सर्जरी जेकॾहिं लैब कोली थिए थी पई अपेंडिक्स जी का सर्जरी थिए थी पई हर्निया जी का सर्जरी थिए थी पई त उहो सर्जन अची कंदो सर्जन ऑपरेशन कंदो त वार्ड में पेशेंट दाख़िल थींदो। अहिड़े तरीक़े सां मिसाल तौरु जेकॾहिं फिज़िशियन जो को मामिलो आहे कंहिंखे लिवर सिरोसिस आहे कंहिंखे ॿिया मसइला आहिनि कंहिंखे मेनिंजाइटिस आहे सर्जन हिकिड़ो बि कोन्हे? न आहिनि सर्जन साईं
सम्झो असांजी जेकी जदोजहद आहे उहो इन शइ जे लाइ आहे हे सभु फिज़िशियन आहिनि। हा, त इहा ई ॻाल्हि कयां थो मां त असांजी वाडीअ जी जदोजहद बि इन ॻाल्हि ते इहा आहे त इहे सभई शोभा फाल कजनि। पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी तव्हां जोड़ियूं था। नाज़रीन, असांजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी साईअ जो। असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। अब्दुल्ला साहब, डॉक्टर हसन रज़ा चवे थो त को हिकिड़ो सर्जन बि अस्पताल में पोस्टेड न आहे। इहे 66 ॼणा जेके आहिनि सभु फिज़िशियन आहिनि। पोइ हे समूरे हिकिड़ा खोड़ी छो कया अथऊं समूरा फिज़िशियन हिते? को हिकिड़ो ॿियो सर्जन ई हुजे हा त घटि में घटि ओटी त फाल थिए हा न। इहा बदयानती चइजे या को इन में को ॿियो अमल दख़ल आहे? डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई आहे बिल्कुलु सही कई आहे। तव्हांखे यादि हूंदो त जैकबा जे अंदरि सिंध सरकार पारां जेको आहे 2 दफ़ा खुली कचहरियूं जी सिंध जे ॿियनि डिस्ट्रिक्ट में थियूं, असांजे जैकबाबाद में बि थियूं। त असां ॿिन्ही जेके खुलियूं कचहरियूं, हा, बहरहाल असां उन जे लाइ छा चऊं, अर्ज़ु इहो आहे त पोइ उन वक़्तु असां जेको आहे उते सिविल हॉस्पिटल जो केस 2 दफ़ा जेको आहे बाक़ाइदा पब्लिक जे दौरान पब्लिक जी मौजूदगी में रखियोसीं ऐं उन्हनि खे दाहियोसीं त बाबा हीअ हेडक्वार्टर हॉस्पिटल जेका आहे इहा हिकिड़ो तव्हांजे लाइ सुवालु आहे, तव्हांजी हुकूमत जे लाइ सुवालु आहे, छाकाणि जो असांजे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट पारां डेपुटेशन डिटेलमेंट वर्क्स टू असाइनमेंट जेको आहे उन ते बैन आहे ऐं तव्हां हुनजी वायोलेशन कयो पिया। तव्हांजी जेके तव्हांजा सेक्रेटरीज़ आहिनि, तव्हांजा जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि, असांजी हेडक्वार्टर हॉस्पिटल जिथे उते ज़रूरत आहे डॉक्टरनि जी, सर्जन जी, तव्हां उहे कढी करे जिम्स में जेके आहिनि तव्हां मोकिलिया आहिनि, DHO ऑफिस में मोकिलिया आहिनि, मदर एंड चाइल्ड जेका पंहिंजो सेंटर आहे जिम्स खे पंहिंजी बजट आहे उहे अपॉइंट कनि, सो उन में मोकिलिया आहिनि ऐं असांजे जेका जमाली वाह ते अलॻि MCH सेंटर आहे तव्हां उन में मोकिलिया आहिनि। असां इहो असां चिटो मौक़ुफ़ रखियोसीं त साईं DHO ऑफिस में डॉक्टर छा था कनि, तव्हां इहो बि हुननि खां पुछो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जिम्स हिकिड़ो इंडिपेंडेंस इदारो आहे, हुननि जो पंहिंजो बजट आहे, हुननि जी पंहिंजी स्ट्रेंथ आहे, हुननि जी मर्ज़ी आहे। जेकॾहिं असांजे सिंध सरकार पारां जेकॾहिं को डॉक्टर अपॉइंट थिए थो, हुनजी अगरि पघार ₹1,00,000 जे अंदरि आहे या प्लस आहे त हुनजी मर्ज़ी आहे, ₹1.5 लख ॾिए, ₹2 लख ॾिए, सर्जन खे ₹4 लख ॾिए, ही हुनजा पंहिंजा डिस्क्रिशन पावर्स आहिनि। जॾहिं 60 करोड़ हुअण जे बावजूदि तव्हां सिंध सरकार जा डॉक्टर कढी करे, बाबा हक़ीक़त इहा आहे जॾहिं पॉपुलेशन वधे त तव्हां इदारा वधायो न, तव्हां बजाए इन जे तव्हां हिकिड़े इदारे खे ख़तमु करे ऐं तव्हां चओ त जिम्स कंहिं पार्टी थोरी ॾिनी आहे। न जिम्स असां ते एहसान आहे जैकबा जे माण्हुनि ते PTI जो, न असां ते पीपुल्स पार्टी जो एहसान आहे, नून लीग जो एहसान आहे, न की असां ते Q जो एहसान आहे। असां ते सिधो सो जेको आहे अमेरिकन जो एहसान आहे। अमेरिकन हितां जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जे लाइ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। अमेरिकन त सिर्फ़ु इमारत ॾिनी आहे त उनखां पोइ उनजी कमिटमेंट त आहे न सही, पर उनजो इंडिपेंडेंस इदारो आहे न। सिंध गवर्नमेंट में न आहे। जेके उते डॉक्टर कमु कनि था उहे त जेके आहिनि उनजी का रिटायरमेंट, उनजी का ग्रेजुएटी वग़ैरह त कोन्हे न। जॾहिं हुन वटि पाण वटि हेॾो सारो हैंडसम अमाउंट आहे, सालाना बजट आहे, त पोइ आख़िर हिन खे तव्हां छो था कयो? इहो हिकिड़ो जेको आहे प्री प्लानिंग आहे। मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां, तव्हां हैरान थी वेंदो। हिन अस्पताल खे टेक्निकल तरीक़े सां जेको आम पब्लिक खे 10 लख, मां बिल्कुलु चई सघां थो 10 लख पब्लिक खे ख़बर ई न आहे, पर अॼु मां तव्हांजे चैनल जे तवसुल सां बचे ऐं ॿार खे, हर हिकु बाशऊर माण्हू खे, पढ़ियल लिखियल खे, वुकला खे ॿुधाइणु चाहियां थो त कंहिं बि धुर तरफ़ां हितां जे डॉक्टरनि खे, हितां जी एडमिनिस्ट्रेशन खे इहो चयल आहे त अगरि तव्हां वटि OPD में, तव्हां वटि इंडोर में, अगरि तव्हां वटि एमरजेंसी में मसइलन 100% जेका अचनि था पेशेंट, 30% तव्हां रिकॉर्ड ॾियो, 70% तव्हां एंट्री न कयो। छो त हिते जेका मंथली रिपोर्ट वेंदी आहे सेक्रेटरी साहिबु ॾे, DG साहिबु ॾे, मिनिस्टर साहिबा ॾे, त उन रिपोर्ट में तव्हां इहो ॼाणायो त हिते को अचण जे लाइ तयारु ई न आहे। त हीअ जॾहिं अचण जे लाइ तयारु न आहे त एॾी बिल्डिंग, एॾो बजट, एॾा डॉक्टर, ज़रूरत कहिड़ी आहे? ही प्री प्लानिंग तहत जेको आहे, जेका हिकिड़ो ग़लति जेको आहे 70% जॾहिं तव्हां पेशेंट न ॾेखारींदो त ज़ाहिर आहे जेके मथे वेठा आहिनि उहे चवंदा साईं अस्पताल हिकिड़ी कंस्पायरेसी कई थी वञे त इहा सॼी इमारत फबाइण, एराज़ी फबाइण जो को चकर आहे छा? साईं मां त सम्झां थो जंहिंजो बि मूंखे ख़बर न आहे, पर इहो ख़्वाबु ॾिसी सघे थो। छाकाणि जो असां जंहिं अंदाज़ में तव्हांखे मां अर्ज़ु करे हुयमि त असां खुली कचहरियुनि में जॾहिं असां इहा दाहियोसीं त उन वक़्त जे मेहदी साहिबु जेको रिप्रेज़ेंट करे पियो उन खुली कचहरी खे, वकार मेहदी साहिबु, हुन ऑन रिकॉर्ड चयो त तव्हां जेका दाहियो पिया, जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया, तव्हांजी जेन्युइन आहे ऐं तव्हांजी इहा तकलीफ़ सही आहे, तव्हां असांखे इन रिटर्न ॾियो। असां उनखे इन रिटर्न ॾिनोसीं, पर इन खां वधीक मज़बूत मां सिंध गवर्नमेंट, मिनिस्टर हेल्थ ऐं सेक्रेटरी हेल्थ खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त अॻूणो सूबाई वज़ीर
पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ मौजूदा जेको आहे MPA ॻड़ी खैरो मीर मुमताज़ हुसैन जखरानी साहब मुंहिंजी इन दांह खां पोइ जॾहिं हू डाइस ते आयो त हुन असांजी हिमायत कई। हुन पीपुल्स पार्टी जे MPA पाण चयो त सिविल अस्पताल मुकमिल तबाह आहे, सिविल अस्पताल गैर फ़ाल आहे, सिविल अस्पताल में कंहिंजो को इलाज नथो थिए। इहो उन्हनि जे लाइ सवालिया निशान आहिनि। सेक्रेटरी हेल्थ हिते डिप्टी कमिश्नर रहियो आहे, उनखे चङी तरह ख़बर आहे समूरी सूरत हाल जी। हिन वक़्तु उहो सेक्रेटरी हेल्थ आहे त उहो हितां जी ग्राउंड रियलिटी खां चङी तरह वाक़ुफ़ु रहियो आहे। उन जा एफर्ट न वठणु मां सम्झां थो सेक्रेटरी साहिबु पहिरियां वॾेरो आहे पोइ कमरो आहे। अच्छा जी हा। डॉक्टर साहब तव्हां ॿुधायो त वाक़ई ईअं थिए थो त ॼाणी वाणी को रिकॉर्ड में एंट्री घटि ॼाणाई वञे ऐं उन अस्पताल खे हथ वठी बर्बादु कयो वञे अहिड़ो? इहो इनखे जेको आहे इन सिस्टम खे चइबो आहे DHI सिस्टम। अच्छा, इहा हक़ीक़त आहे त DHI जो फुल फॉर्म छा आहे? डेटा जेको आहे अहिड़ी तरह सां आहे, मूंखे सही तरह यादि न, DHIS आहे। अच्छा, DHIS आहे। DHIS ठीकु। त पोइ उनमें ईअं थींदो आहे त उहो पेशेंट जेको एमरजेंसी में अचे थो पियो, OPD में अचे थो पियो, उहो जेको आहे रजिस्टर ते चाढ़े करे पोइ मोकिलियो वेंदो आहे DG हेल्थ ऐं सेक्रेटरी हेल्थ ॾांहुं। इहा सिस्टम फ़िलहाल आहिनि असां वटि। त असां वटि जेको उते पहुचे थो पियो सेक्रेटरी हेल्थ वटि या DG हेल्थ वटि, उते इहो ज़ाहिर थिए थो पियो त मरीज़ जेको आहे सिविल हॉस्पिटल में अचनि ई कोन था पिया। अच्छा, सम्झो त इहा हिकिड़ी पॉइंट आहे। हाणे ॿी पॉइंट इहा आहे त साईं जी ॻाल्हि कई त कंहिं आबादी वधे थी पई, कंहिं बि ॿी अस्पताल खे हलाइण लाइ हिकिड़ी अस्पताल बंदि न कई वेंदी आहे। हाणे सिविल हॉस्पिटल कराची खे हलाइण लाइ जिना खे बंदि न कयो वेंदो, सिविल हॉस्पिटल कराची खे अपग्रेड कयो वेंदो। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं जिम्स खे बि हलाइणो आहे त जिम्स जी पंहिंजी हिकिड़ी वॾी बजट मौजूदु आहे, हिकिड़ो मुकमल ऑटोनोमस इदारो आहे, त उहे पंहिंजा माण्हू हायर करनि बजाए जे त पंहिंजा माण्हू हायर करण जे। हाणे असांजा ऑलरेडी डॉक्टर काफ़ी हुते जिम्स में कमु करनि पिया, वरी ताज़ो नोटिफिकेशन आयो आहे असांजी जदोजहद खां पोइ। असां जदोजहद डॉक्टर अञा ॿिया नोटिफिकेशन निकिरी चुको आहे। हाणे असां जदोजहद इहा हुई त मां तव्हांखे पेपर बि ॾियां थो पियो, उनमें इहो आहे त असां इहा रेस्टोरेशन ऑफ सिविल हॉस्पिटल जे नाले सां जदोजहद हलाऊं पिया, जंहिंमें असां काफ़ी पॉइंट्स बि रखिया आहिनि। अच्छा, रेस्टोरेशन जे लाइ, हा, अपग्रेडेशन ऐं रेस्टोरेशन जी, राइट। पर बजाए जे जो उन ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियण जे 19 डॉक्टर जेको आहे ॿिया मोकिलिया विया। हाणे उहे सिर्फ़ु सिविल जा कोन थो, हाणे उहे तालका ॻड़ी करे हॉस्पिटल्स जा बि डॉक्टर आहिनि ऐं तालका ठुल जा बि आहिनि। मतिलबु त हिकिड़े इदारे खे हलाइण लाइ जेको आहे पूरे ज़िले खे मुतासिर कयो थो वञे, जेकी हितां जे अवाम सां हितां जे वेसाघाती आहे न। पर ईअं वाक़ई आहे न, ओॾे जेके डॉक्टर मोकिलिया था वञनि उहे डिपोर्ट कया था वञनि न, असाइन टू वर्क ऐं सुप्रीम कोर्ट जो इन ते बैन आहे। जी हा, माना उनजे ऑर्डर जी वायोलेशन आई आहे। जी न हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जिम्स जेका आहे उहा इंस्टीट्यूट आहे, माना हिकिड़ो सिख्या घर बि आहे, उते सेखारियो बि वेंदो, माना जंहिं मक़सद लाइ उहा ठाही वई आहे। उते सिखण बि घणे त पंहिंजी हद ते, उहा अञा ताईं जिम्स बि पाण पूरी फाल नथी सघी आहे, उनजी एमरजेंसी कोन थी हले, उनजा खोड़सारा जेके सर्जिकल शोबा आहिनि उहे नथा हलनि। उतां केतिरनि माण्हू दाहूं खणी आया आहिनि, उते जेको गाइनी वारो शोबो आहे उतां जी जेका हेड ऑफ डिपार्टमेंट आहे HOD आहे गाइनी जी, उन त उतां मरीज़ ॼाणी वाणी वापसि कराए हिते सरकारी सिविल अस्पताल में उनखे बंगलो थियल आहे, चवनि था त उहा उते इलाजु कंदी आहे माण्हुनि जो। इहा वाक़ई हक़ीक़त आहे। असल ॻाल्हि इहा आहे साईं, हाणे जिम्स जी तव्हां ॻाल्हि कई त जेको आहे जिम्स इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस, हाणे असांजा जेके बि इदारा जेके इंस्टीट्यूट हूंदा आहिनि उन सां गॾु मेडिकल कॉलेज जो इंतिहाई हुजणु लाज़मी हूंदो आहे, उनजी एफिलेशन हुजणु लाज़मी आहे। हाणे जीअं गवर्नमेंट में आहे उन सां खैरपुर मेडिकल कॉलेज अफिलेशन में आहे, चांडका जी टीचिंग हॉस्पिटल आहे उन सां चांडका मेडिकल कॉलेज अफिलेशन आहे। हाणे जेसि ताईं जेकॾहिं इन सां मेडिकल कॉलेज अटैच न कयो वेंदो त जेको डॉक्टर या प्रोफेसर उते अचे थो पियो उनजी कैरियर डेवलपमेंट नथी थिए। ठीकु आहे, हाणे जेसि ताईं मेडिकल कॉलेज हिते न वेंदो तेसि ताईं जिम्स जी कैरियर डेवलपमेंट न थींदी। ऐं टीचिंग हॉस्पिटल लाइ इहो इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे त उते एमरजेंसी फाल हुजणु घुरिजे, जिम्स में अञा ताईं एमरजेंसी फाल न थी आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां जेके तव्हां ॻाल्हि कई डॉक्टराणी जी या का बि शइ, इन जे लाइ जेको आहे शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु घुरिजे, गैर जानिबदार धुरियूं हुजनि जेके मामले जी जांच कराइनि। भला अहिड़ा डॉक्टर आहिनि की ॿिया बि जेके उन्हनि खे पंहिंजो वर्क टू असाइन जे लाइ मोकिलियो वियो आहे जिम्स में, ऐं उन्हनि जे बंगला उन्हनि खे अलाट हिते सिविल अस्पताल जा थियल आहिनि, ऐं ॿी प्रिविलेजिस जेके बि आहिनि उहे सिविल अस्पताल मां खणनि था? साईं इहो तव्हांखे इंतिज़ामिया सही तरह ॿुधाए सघे थी पई। बाक़ी ईअं आहे जेको मुंहिंजे जेको नॉलेज में इहा ॻाल्हि आहे त पूरे ज़िले में डॉक्टर जेको आहे कंहिं हिकिड़े हंधि ते हाउस रेंट पंहिंजो भरे करे जॻह वठी सघे थो पियो, हा, इहा गुंजाइश मौजूदु आहे। हा, पर ॾिसो न उहे पूरे ज़िले में मिसाल तौर जिम्स बि इन ज़िले में अचे थी पई न, हिते सिविल अस्पताल में त डॉक्टरनि खे जेके बंगला अलाट थियल आहिनि उहे त उन्हनि पंहिंजो क्लिनिका ठाहे छॾियूं आहिनि न। इहो साईं हाणे तव्हां YDA जे इल्म में इहा ॻाल्हि न आहे, इहा जांच थियणु घुरिजे।
इहो असां YT जे में इहा ॻाल्हि आहे या न न? बिल्कुलु असां बि ॿुधूं था पिया तव्हांजे ज़रिए सिविल सोसाइटी जे ज़रिए असां ॻाल्हि ॿुधूं था पिया सम्झो त पर बींग अ डॉक्टर या बींग अ जेको हितां जो शहरी मां इहो माना इहा ॻाल्हि कंदुमि शफ़ाफ़ इंक्वायरी थिए जेकॾहिं केर बि ज़िम्मेवारु आहे त उनखे कानून मुताबिक़ कार्रवाई करे थी सघे थी उनजे ख़िलाफ़। अच्छा, ॿी हिकिड़ी असांखे ॻाल्हि ॿुधायो जी त जेकबाबाद जी सिविल अस्पताल DHQ अस्पताल आहे, तव्हां चओ था त न सिर्फ़ु जेकबाबाद जी सिविल अस्पताल जा पर गढ़ी खेर खां बि खणी ऐं ठुल जी अस्पतालनि मां खणी ॿियनि BHOs मां खणी जी जी इहे डॉक्टर जेके सिविल अस्पताल में मुक़ररु आहिनि 66 डॉक्टर मुक़ररु आहे, नज़र थोरा था अचनि, ॿिया वीज़े ते वियल हूंदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि इंतिज़ामिया खे या ड्यूटी असर रसूख़ जे करे न कंदा आहिनि, वजह कहिड़ी आहे? तव्हां हुते रहिया हो उनजे करे पुछां था तव्हां। ईअं त इन मां 33 जेके डॉक्टर आहिनि न उहे पोस्ट ग्रेजुएशन लाइ वियल आहिनि। माना पोस्ट ग्रेजुएशन सिस्टम जेको तव्हांखे बि ख़बर हूंदी त पढ़ाई लाइ डॉक्टर मथे जी बिल्कुलु सम्झां थो मां। 33 उते वियल आहिनि, बाक़ी बक़ाया जेके मौजूदु आहिनि उहे तक़रीबन ड्यूटियूं करनि था पिया। डॉक्टरनि जी मिसाल तौर जेके 100% आहिनि त 90% उन्हनि खे घणो वक़्तु थियो आहे FCPS लाइ विया आहिनि, पोस्ट ग्रेजुएशन लाइ विया आहिनि, उनखे वक़्तु तमामु घणो गुज़री वियो आहे, वापसि छो न आया आहिनि? एॾो वक़्तु भला को 5 साल पोस्ट ग्रेजुएशन जा 10 साल हलंदी आहे छा? न माना पोस्ट ग्रेजुएशन जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ी 4 साल थींदी आहे, ॿी 5 साल थींदी आहे। ओके, ठीकु आहे। हाणे हिननि खे घणा साल थी विया आहिनि? हे जेकी भर्ती थी आहे 2017 ई थी आहे जी, 2020 हले थो, तव्हां पाण सोचो था। अच्छा, अञा माना हुननि जो टाइम पूरो न थियो आहे। घणा डॉक्टर वियल आहिनि? 33 वियल आहिनि साईं। हिन महिल बि उहे पघारूं ई थो खणनि था? हा, पघार हुते खणंदा, पघारूं ई थो खणनि था। अकॉर्डिंग टू लॉ आहे जेको कानूनी कमु आहे। हाणे बाक़ी हिते 33 डॉक्टर आहिनि। जी हा, 33 डॉक्टर बि त कोन्हनि न साईं, हाणे हिते त टोटल 12 डॉक्टर आहिनि, चवनि था उहे 3 शिफ्टनि में हलाया था वञनि। इहो सर जेको आहे जेके न जेके न ईंदा आहिनि, तव्हां उते रहिया हो अस्पताल में, उहे छा वीज़े ते हूंदा आहिनि या उन्हनि खे को असर रसूख़ आहे जंहिं करे न ईंदा? सर मुख़्तलिफ़ सबब थी सघंदा। कानून छा थो चए त जेको सरकारी डॉक्टर आहे उहो पंहिंजो प्राइवेट सेंटर बि हलाए सघे थो? हलाए सघे थो, इहो कानून में गुंजाइश आहे? बिल्कुलु आहे। PMDC जंहिंमें असां रजिस्टर थियल आहियूं हा, त उनमें जेको आहे प्राइवेट प्रैक्टिस डॉक्टर जीअं वकील आहे हा, करे थो पियो, अहिड़ी तरह सां डॉक्टर बि करे थो पियो। न वकील त को सरकारी मुलाज़िम त न आहे न? हा, न माना मतिलबु प्रैक्टिस करे थो पियो वकील, अहिड़ी तरह सां डॉक्टर बि प्राइवेट प्रैक्टिस। वकील त टोटल प्राइवेट न, आहे। मुंहिंजो मक़सदु इहो आहे त उहो प्राइवेट जेको पंहिंजो DPP आहे वकील, हा उहो नथो करे सघे, उहो त नथो करे सघे न, छो जो उनखे सरकार पे करे थी। हा, पर डॉक्टर जेको आहे प्राइवेट प्रैक्टिस करे सघे थो पियो। अच्छा, इहो कानून में गुंजाइश मौजूदु आहे। भला हिते सिविल अस्पताल में हिन महिल OT कंप्लीट बंदि आहे? OT मुकमल बंदि आहे। OT फंक्शन करण लाइ जेके असां पॉइंट्स रखियासीं सजेशन चार्ट में रखिया आहिनि। हा, तव्हां सर्जन घुरिया? जी, उन ते मुकमल अमल थिए थो पियो। OT काफ़ी फाल थी वई आहे, जेको नओं सिविल सर्जन आयो आहे उन थोरो एफर्ट्स वरितियूं आहिनि, OT काफ़ी फाल थी वई आहे। जेको नओं सिविल सर्जन आयो आहे उनजो त पंहिंजो प्राइवेट मेडिकल सेंटर आहे, उनजो त सॼी प्रायोरिटी उनखे आहे। उहो साईं हाणे हर कंहिंजो पंहिंजो रायो थी सघे थो पियो। अच्छा, ईअं थी सघे थो। अब्दुल साहब, तव्हां छा चवंदो त डॉक्टर जेको सरकारी डॉक्टर आहे, असां ॿीहर ॻाल्हियुनि जो सिलसिलो तो जोड़ींदासीं, पर उन इशारो अचे पियो ब्रेक जो। प्रोग्राम में नंढी साई जो वक़्तु आहे, वठूं था नंढी साई। वेलकम बैक। अब्दुल साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदासीं। जेकबाबाद जी सिविल अस्पताल हिकिड़ो इलाही सुठो इदारो आहे, वॾो इदारो आहे। उते मेडिकल सुपरिटेंडेंट मुक़ररु कयो थो वञे, पंहिंजो MS साहब मुक़ररु कयो थो वञे, या जेको सिविल सर्जन मुक़ररु कयो थो वञे, जो उहिदे जो नालो कहिड़ो बि हुजे, सही हिकिड़ी इंतिज़ामी पोस्ट आहे न। बिल्कुलु। जेको एडमिनिस्ट्रेटर आहे उहो 24 कलाक एडमिनिस्ट्रेटर आहे न? राइट, बिल्कुलु। उन एडमिनिस्ट्रेटर जे लाइ माना इहा गुंजाइश आहे, जीअं हसन रज़ा ॻाल्हि कई डॉक्टर साहब, त प्राइवेट प्रैक्टिस करे सघे थो डॉक्टर, उहो एडमिनिस्ट्रेटर बि करे सघे थो। मौजूदा जेको सिविल अस्पताल जो पंहिंजो सिविल सर्जन आहे, उनजो पंहिंजो मेडिकल निजी हिकिड़ो सेंटर आहे, उहो कीअं इंसाफ़ करे सघंदो पंहिंजे उहिदे सां? साईं, मुंहिंजे ख़्याल में सभु खां पहिरीं ॻाल्हि जेका साईं कई त उनमें नॉन प्रैक्टिस अलाउंस हिकिड़ो आहे डॉक्टर्स जे लाइ। अच्छा, अगरि डॉक्टर सैलरी में नॉन प्रैक्टिस अलाउंस अगरि उहो खणे थो त उन डॉक्टर खे प्राइवेट प्रैक्टिस करण जो कानूनी को हक़ न आहे। हाणे इन जे लाइ सिंध सरकार खे घुर्जे त जेके बि डॉक्टर्स सैलरी खणनि था ट्रेज़री मां, 10 सालनि खां वठी करे उनजी इंक्वायरी कराई वञे त उन जेके सैलरी आहे, सैलरी में नॉन प्रैक्टिस अलाउंस उन्हनि खयो आहे या न खयो आहे। जेकॾहिं खयो आहे ऐं उहे प्राइवेट सेंटर बि हणाइनि था त इहो ग़ैर क़ानूनी आहे।
उनजी इंक्वायरी थियणु घुरिजे। ऐं हक़ीक़त इहा ॿी ॻाल्हि इहा जेका तव्हां 24 आवर्स नो डाउट अॻु में त ईअं हूंदो हो साईं त MS यानी मेडिकल सुप्रिटेंडेंट या पंहिंजो सिविल सर्जन उनखे कंदा जेको बाक़ाइदा सर्जन हूंदो उहो ई उनजो सिविल सर्जन हूंदो ऐं उनजो हिकिड़ो बंगलो जेको आहे उहो अंदरि उनजे प्रेमिसिस में अॼु बि आहे। पर अॼु मूंखे ॾुख थिए थो त हिकिड़ो तारीख़ी बंगलो अॼु उनखे अलाए घणनि हिसनि में तक़सीम करे MOs सीनियर मेडिकल ऑफिसर वग़ैरह उहे सभु जेके आहिनि वेठा आहिनि। अॼु त मूंखे सम्झ में नथो अचे त सिविल सर्जन साहिबु साईं इन जे लाइ असां आवाज़ु उथायोसीं उहो असांखे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं फ़ोना ईंदियूं उहा असांखे ख़बर आहे। सो हाणे अर्ज़ु इहो आहे त इहो सॼो कुझु जेको दारो मदार आहे डिपेंड करे थो उहो करे थो रियासत ते सरकार ते हेल्थ डिपार्टमेंट ते। जेकॾहिं अॼु बि सरकार सिंसियर थिए अॼु बि जेकॾहिं हेल्थ डिपार्टमेंट संजीदा थिए त मां नथो सम्झां त सिविल अस्पताल जा का इशूज़ एॾा वॾा आहिनि 24 कलाकनि में हल थी सघनि था। असांखे त ॾुख थिए थो हक़ीक़त हे त उहा पार्टी आहे जंहिं हमेशह इन में को शक न आहे इन में ॿ राय थी नथी सघनि भले मुंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां तालुक़ु न आहे पर मां एप्रिशिएट कयां थो त वाक़ई पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे जंहिंसां माण्हू बेइंतहा मोहबत थो करे पर साॻी जाइ ते उन्हनि जे लाइ सवालिया निशान आहे त उहा पार्टीअ जी हुकूमत हुजे ऐं बजाए इदारा जेके आहिनि पंहिंजो जेके आहिनि अपग्रेडेशन वञण जे बजाए माण्हुनि खे सहूलियतूं फ़राहम करण जे उन्हनि इदारनि खे बंदि करण जी कोशिशि कई वञे उन्हनि खे गैर फ़ाल करण जी कोशिशि कई वञे। ऐं मां त सम्झां थो पोइ हितां जो माण्हू जेको आहे हिननि मां ॿी कहिड़ी उमेदु रखे। अगले साहब ॿी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो जेका हेल्थ केयर कमीशन आहे उनजी हिकिड़ी ज़िमेदारी हुजनि थियूं त मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि सां गॾोगॾु जेके निजी मेडिकल सेंटर आहिनि उन्हनि जी एनवायरमेंट चेक करणी आहे उन्हनि जो समूरी सूरत हाल खे ॾिसणो आहे उते मेडिसन जेको पंहिंजो सूरत हाल खे ॾिसणो आहे कहिड़ियूं लो कैटेगरी जूं या जेके हिकिड़ियूं नॉन रजिस्टर्ड कंपनियुनि जूं मेडिसन्स ॾिनियूं थी वञनि ऐं डॉक्टर पंहिंजा पैकेजिस वठण जे लाइ उहे दवाऊं जीअं तव्हां चओ त माज़ी में उहे हिकिड़ा मसीहा जो किरदारु अदा करे डॉक्टर जेके सैंपल्स उन्हनि खे मिलंदा हुआ त उहे ग़रीबनि खे ॾींदा हुआ त जीअं उन्हनि जो भलो थी पवे। हेल्थ केयर कमीशन जो को किरदारु नज़र अचे थो उहे हिते प्राइवेट निजी सेंटरनि में या सरकारी अस्पतालनि में उहे तव्हांखे कॾहिं सरप्राइज़ विज़िट कंदे नज़र आया आहिनि? साईं मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो न जॾहिं तव्हां कमीशन सियासी बुनियादुनि ते ठाहींदव जॾहिं तव्हांजा वर्कर तव्हांजे जेके आहिनि पार्टीअ जा वेझा उहे हूंदा इन हक़ीक़त जेके केयर कमीशन जेका आहे हेल्थ केयर कमीशन इन में त इंडिपेंडेंस माण्हू अचे न को वुकला मां हुजे सिविल सोसाइटी मां हुजे पंहिंजो चैम्बर ऑफ कॉमर्स आहे या असांजे जर्नलिज़म जेको आहे हिकिड़ो बाक़ाइदा रोल अदा करे थी जंहिंमें को शक न आहे हू पंहिंजी ज़िंदगियुनि सां पंहिंजी जाननि सां केॾी जेके आहिनि पंहिंजो रिपोर्टिंग कनि था। यानी तव्हां जॾहिं न्यूट्रल माण्हू जॾहिं अहिड़नि कमीशननि में आनींदव त पोइ तव्हां बहितरी जी उमेदु रखो। ॾिसो न अहिड़ी नाइंसाफ़ी त हर हंधि आहे। जहिड़ी तरह सां बोर्ड ऑफ गवर्नेंस ठहियलु आहे हुनजी जिम्स जी उन जिम्स जी जेका BOG ठहियलु आहे उन में हिकिड़ा बायलाज़ आहिनि त उन्हनि में जेको सियासी माण्हू आहे उहा जेके उनजा बायलाज़ पहिरियों ठाहिया अथऊं उन में इहो लिखियलु आहे त बाबा हिन में ग़ैर सियासी माण्हू हूंदा उन में बोर्ड ऑफ गवर्नर्स में। पर हाणे जेका बोर्ड ऑफ गवर्नर्स हेॾी वॾी ठाही वई आहे उन में अधु को वधीक त सियासतदान आहिनि उन्हनि खे त सिहत जी का ख़बर ई न आहे। ज़ाहिर आहे पोइ फ़ैसिला बि त उहे ईंदा न जेके उन्हनि पसंदि हूंदा जेके उन्हनि जे इंट्रस्ट में हूंदा उहे उनखे जेको फॉलो कंदा बाक़ी उन्हनि जो पब्लिक सां तालुक़ु ई न आहे न। जेकॾहिं साईं इन्ही सियासतदाननि जो जिन खे अवाम अखियूं ॿूटे करे वोट ॾेई करे मुक़दस ऐवाननि में पहुचाए थी त बाबा इहे वञी करे असांजा धणी थींदा असांजे दर्दनि जी असांजे तकलीफ़ुनि जी असांजे सूरनि जी जेका ॻाल्हि कंदा ऐं उहे मसइला हल कंदा उहे त अवाम जे मसइलनि खां लातालुक़ आहिनि। जॾहिं लातालुक़ आहिनि त हू त फ़ैसिला उहे कंदा। तव्हां ॾिसो ही तारीख़ आहे असांजे मुल्क जी माज़रत सां त जॾहिं बि अमेंडमेंट आई आहे मथी लेवल ते या सूबाई लेवल ते उहा अमेंडमेंट आई आहे पार्टी खे बचाइण जी उहा अमेंडमेंट आई आहे पार्टीअ जे लीडर खे बचाइण जी। उहा अमेंडमेंट इन करे त न आई आहे त पाकिस्तान जी जेका 22 करोड़ क़ौम आहे या सिंध जी जेका करोड़े जेका आबादी आहे उहा सुख जो साह वठे मूंखे त सम्झ में नथी अचे। न सिविल अस्पताल में भला ईअं थींदो आहे त जेको लेट अवर में मरीज़ ईंदो आहे त उनजा पंहिंजा कपिड़ा बि विकिण जे अची वेझो पहुचंदो आहे। जेका मामूली हिकिड़ा इंजेक्शन 50 रुपए जी हूंदी आहे उहा 500 रुपए में ॾींदा आहिनि मेडिकल वारा। इहो को इन्हनि जी गठजोड़ ठहियलु आहे छा? साईं ॾिसो इहे काफ़ी दफ़ा जेके आहिनि सोशल मीडिया ते बाक़ाइदा ॻाल्हियूं आयूं आहिनि त जेके राति जो डॉक्टर्स ऐं स्टाफ जेको पंहिंजो ड्यूटी कंदो उन में जेके आहिनि मेडिकल स्टोर्स जेके असांजे सिविल हॉस्पिटल जे प्रेमिसिस में आहिनि उन्हनि जी ऐं नाइट जेके डॉक्टर्स हूंदा उन्हनि ॿिन्हिनि जी हिकिड़ी कमिटमेंट हूंदी चाहे ज़रूरत आहे चाहे न आहे।
इन केस अगरि जेकॾहिं मां पेशेंट आहे, मां राति जो पुगमि, मूंखे ज़रूरत हिकिड़ी इंजेक्शन जी आहे, मुंहिंजे लाइ हू जेके आहिनि 6 इंजेक्शन लिखी छॾंदा। हाणे 6 सिर्फ़ु इन करे लिखंदा त हुनजी क़ीमत असुलु 50 रुपयो आहे, पर हुन खां जेको चार्ज आहे हुन ते लिखियलु आहे 500 रुपयो, हुन खां 500 या 400 चार्ज थींदा। हाणे ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, पैसनि जो लॉस त मुंहिंजो थियो, मूंखे पैसनि जी परवाह न आहे, पर उहा 50 रुपए वारी इंजेक्शन जेको आहे उहो मूंखे छा था सम्झो को फ़ाइदो ॾींदी, सवाइ नुक़सान खां कुझु न ॾींदी। इन्हनि सभिनीनि शयुनि खे ॾिसण जे लाइ जेके वधीक पैसा उगाड़िया वेंदा आहिनि उहे उन्हनि ज़ाहिर आहे जेके इन्वॉल्व आहिनि उहे हिसोपती कंदा आहिनि, इनमें त कोई शक ई न आहे न। डॉक्टर साहब इहा का लिकियल त ॻाल्हि ई न आहे न साईं। तव्हां मुक़ररु रहिया हो सिविल अस्पताल में, इहो कीअं रहियो आहे माहौल? सर मां इहा ॻाल्हि कंदुसि, सिहत हुजे या तालीम हुजे, जेकॾहिं उहो कारोबार बणिजी वञे थो पियो त इहो इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। उहो जेकॾहिं डॉक्टर करे थो पियो या समाज जे ॿिए कंहिं शोबे सां लॻल को बि माण्हू करे थो पियो त इहो इंतिहाई ग़लति आहे। जेकॾहिं असांजे शोबे सां लॻापियल डॉक्टर जेकॾहिं ईअं करनि था पिया त इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। असांखे डॉक्टरनि जेके अहिड़ा डॉक्टर घुरिजनि जेके डॉक्टर अतीब रिज़वी जहिड़ा माण्हू हुजनि, जेके जेको आहे रहीम बख्श भट्टी जहिड़ा माण्हू हुजनि, असां उन जे लाइ जदोजहद कयूं था पिया त इन जेके सिस्टम फ़िलहाल मौजूदु आहिनि। मां नथो चवां त जेको आहे डॉक्टर जेकॾहिं को फ़रिश्ता बणियल आहिनि या समाज जे ॿिए शोबे सां माण्हू फ़रिश्ता बणियल आहिनि। रहीम बख्श भट्टी ऐं अब्दुल तकड़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे? साईं वॾो फ़र्क़ु आहे। मिसाल तौरु सम्झो हाणे लिवर ट्रांसप्लांट थिए थो पियो, अच्छा ठीकु आहे, ऐं मां हिकिड़े ई जुमिले में चवंदुमि, हुते लिवर ट्रांसप्लांट थिए थो पियो, हिते इमरजेंसी अञा ताईं थी हले, इहो फ़र्क़ु आहे। अच्छा ॿी तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं मसीहाई किरदारु अदा कंदड़ कोई बि डॉक्टर अहिड़े क़िस्म जो कमु करे थो, माज़ी में हिते हिकिड़ी लेडी डॉक्टर त खोड़ सारियूं सचियूं ॻाल्हियूं कयूं, पर हुनजी हुन वीचारी खे पनिशमेंट ॾिनी वई अञा। हुन चयो त जेकॾहिं को ग़रीब माण्हू बकरी ठकरी विकिणी अची पहुचे थो त मूंखे पंहिंजो इलाजु कराइणो आहे, उन बकरी जा पैसा त पूरा था थी वञनि, आख़िर में हुन मरीज़ जूं वालियूं विकिणी माई जूं, उहो हुते पैसा पूरा थो कई वञे। डॉक्टर दवाऊं उहे लिखी था ॾियनि, हेॾी वॾी लिस्ट जेके उन जे मर्ज़ सां वाॻियल ई न आहिनि, पोइ उहे दवाऊं वठी था अचनि जेके उनखे लॻायूं बि नथियूं वञनि। जीअं अब्दुलई साहिबु ॻाल्हि कई त वाक़ई हिकिड़ी इंजेक्शन 50 रुपए जी आहे, उहे जेकॾहिं 10 लिखंदा त ज़ाहिर आहे उनजा 500 रुपए चार्ज में ॼाणाईंदा न। बिल्कुलु ईअं थिए थो वाक़ई या तव्हां इन खां बेख़बर हो? ठीकु आहे, असल ॻाल्हि इहा आहे साईं, इहो जेकी शयूं तव्हांजे ज़रिए सोशल मीडिया जे ज़रिए या आम माण्हू जे ज़रिए असां ॿुधूं था पिया, ठीकु आहे। हाणे असल मसइलो इहो आहे, सिस्टम फ़िलहाज़ आहिनि। मां त इहो चवंदुसि त 2 शयूं आहिनि। तव्हां ॻाल्हि कई डॉक्टर जेकॾहिं ॿाहिरों लिखी ॾिए थो दवा, त असांजो जेको पॉइंटूं लिखियल आहिनि हिन में तव्हां जेकॾहिं पढ़ंदो, ठीकु आहे, त हाणे असांजी इहा ई घुर आहे त इहे सभई दवायूं जेके आहिनि उहे सिविल हॉस्पिटल जी एमरजेंसी में मौजूदु हुजनि ऐं मेडिसिन स्टोर में बि मौजूदु हुजनि। हाणे ऑर्थोपेडिक सर्जन बि कोन्हे सिविल अस्पताल कोन्हे, सम्झो। अनवर वकन साहब को कोन्हे, अर्शद ओसो साहब आयो, उनखे जेको आहे जिम्स ट्रांसफर करे छॾियो आहे। अच्छा हाणे सर मौजूदा सिस्टम जी घुर इहा आहे, ऐं असां बि इहा ई घुर कयूं था पिया त बेहराम एहतिसाब थिए, ठीकु आहे। सिर्फ़ु ड्यूटी डॉक्टर ते न हुजणु घुरिजे, ठीकु आहे। इन शयुनि खे ड्यूटी डॉक्टर केरु न जवाबदार आहे, हेल्थ केयर सिस्टम न जवाबदार आहे, उतां जी इंतिज़ामिया जवाबदार आहे न। त उन इंतिज़ामिया खां पुछणो छो नथो थिए त बाबा जेकॾहिं सिविल हॉस्पिटल में हे शयूं थियनि थियूं पियूं त केरु ज़िम्मेवार आहे? डॉक्टर जो सुपरवाइज़र केरु आहे? हाणे बि चवनि था त 1 करोड़ कोई 69 लख रुपयनि जी करप्शन जे ॾोह में अॻूणे MS समेत 2-3 क्लार्क बि पंहिंजो काठ में पिया आहिनि। बिल्कुलु पिया आहिनि। इहो त किरत कॾो कन को लाॻी तो हलंदी पई अचे न। जी बहरहाल तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी, तव्हां असांखे प्रोग्राम में टाइम ॾिनो। अब्दुलई सुमरो साहिबु, डॉक्टर हसन रज़ा खोसो साहिबु, नाज़रीन असांजे महिमाननि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। सिविल अस्पताल हिकिड़ो इंतिहाई अहमियत वारो सिहत घर आहे, हिन खे जेकॾहिं फ़ाल कयो वञे। ऐं इहो ॿुधी अञा घणो अफ़सोस थियो त हिते सिविल अस्पताल में जेके 66 डॉक्टर आहिनि उन्हनि मां 33 डॉक्टर पोस्ट ग्रेजुएशन लाइ मोकिलिया विया आहिनि। हिते सिर्फ़ु 33 डॉक्टर ॼाणाया था वञनि, जंहिं सां मां पंहिंजे ज़ाती तौर ते एग्री नथो कयां, मुमकिन आहे ईअं हुजे, पर हिते हिकिड़ो बि सर्जन कोन्हे। समूरे जो समूरा उहे एमओज़ आहिनि जिनखे हिते मुक़ररु कयो वियो आहे, उहे बि पंहिंजूं क्लिनिकूं पिया हलाइनि। सिविल अस्पताल में उन्हनि जी बि हाज़िरी घटि थी हुजे, भले उहो मेल डॉक्टर हुजे या फीमेल डॉक्टर हुजे। पैरामेडिक्स जो अमलो त उहो वरी अञा उन्हनि जी बादशाह त अलॻि आहे। सिविल अस्पताल में जेकॾहिं इन किरत खे बंदि न कयो वियो ऐं हिकिड़ो इदारो खोलण जे लाइ ॿियो इदारो बंदि करण जी ॻाल्हि कई वई त पोइ माण्हुनि खे सिहत जो सांझ ॾियण वारी ॻाल्हि न थी। पोइ ईअं सम्झो त उन्हनि खां उहा सिहत जी सहूलियत खसण वारी ॻाल्हि थी। पुराणा ग़रीब मिसकिन माण्हू अञा ताईं उहो सिविल अस्पताल ॾे रुख कंदा आहिनि। उन्हनि खे इहा ख़बर आहे त पंहिंजो सरकारी वॾी अस्पताल इहा आहे। उहो मिसकिन माण्हू अबोज माण्हू अञा ताईं ओॾे हैरा कनि, पर उन्हनि खां उहा उतां जी उहा सहूलियत खसी वई आहे। इन लाइ सिंध सरकार खे संजीदा थी इन इदारे खे बहाल करण जे लाइ
एफर्ट वठणु घुरिजनि, इन कंस्पायरेसी कंदड़ माण्हुनि खे नाकाम करणु घुरिजे त उहो इदारो बर्बादु करे ॼाणी हथु वठी उनखे नाकाम ॼाणाए, जीअं हिते का पंहिंजा ॿिया मक़सद पूरा करण जी उन्हनि जी का प्लानिंग हुजे। इहो ॾाढो हितां जे माण्हुनि सां हिकिड़ो ज़ुल्म हूंदो जेकॾहिं ईअं थियो त। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।